बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सलातु व सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बारो भेनरो तव्हांजो ख़ुश आमदीद आहे क़ुरान यूनिवर्स ते, जिथे असां सिंधी जो तर्जुमो करे रहिया आहियूं। सूरे बकरा जो क़ुरान जो तर्जुमो कंदासीं ऐं उन में असां सूरे बकरा जा जेको आहे 29 रुकू पढ़ी चुका आहियूं। अॼु असां 30 रुकू शुरू कंदासीं ऐं इन सूरा में बाक़ी इन में जेको आहे 10 रुकू ॿिया रहंदा अॼु खां पोइ, ऐं इंशाअल्लाह इहे जल्दी ख़तमु थींदा। त मूं तव्हांखे हमेशह सम्झायो आहे कि सूरे बकरा अगरि तव्हां सही तरीक़े सां पढ़ी वरिती त बाक़ी इहो क़ुर पढ़णु तव्हांजे लाइ आसान थी वेंदो ऐं क़ुर जो सम्झण बि तव्हांजे लाइ आसान थी वेंदो। ऐं थोरो थोरो लफ़्ज़नि ते बि अगरि तव्हां ध्यानु ॾींदा रहो त इहे लफ़्ज़ आहिस्ते आहिस्ते तव्हां सिखंदा वेंदा ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो ॾींहुं ईंदो तव्हांजी ज़िंदगी में कि तव्हां जॾहिं इमाम जे पुठियां नमाज़ पढ़ंदा हूंदा या तरावी पढ़ंदा हूंदा त तव्हांखे सम्झ में ईंदो कि उहो छा पियो चवे, उहो कहिड़ी ॻाल्हि यादि पियो ॾियारे। क़ुर जेका आहे उहा सम्झण जी किताबु आहे। इनखे रुगो जेको आहे पढ़ी करे ॻाल्हि कोन सम्झ में ईंदी ऐं न को इन जे लाइ मोकिली वई आहे या सम्झण जे लाइ मोकिली वई आहे। त अॼु अचो था शुरू करूं था। अॼु रुकू नंबर 30 आहे जेको आयत नंबर 232 खां शुरू थींदो। 232 खां शुरू थींदो ऐं 235 ते इहो रुकू असांजो ख़तमु थींदो। इन में जेको आहे तलाक जा कुझु मामला ॻाल्हाइजनि पिया, ज़ाल मुड़सनि जा कुझु मामला ॻाल्हाइजनि पिया, इद्दत जा कुझु मामला ॻाल्हाइजनि पिया। त इनखे ज़हन में रखी करे इन आयतनि खे असां पढ़ूं था। وَإِذَا طَلَّقْتُمُ النِّسَاءَ فَبَلَغْنَ أَجَلَهُنَّ فَلَا تَعْضُلُوهُنَّ أَن يَنكِحْنَ أَزْوَاجَهُنَّ إِذَا تَرَاضَوْا بَيْنَهُم بِالْمَعْرُوفِ ذَلِكَ يُوعَظُ بِهِ مَن كَانَ مِنكُمْ يُؤْمِنُ بِاللَّهِ وَالْيَوْمِ الْآخِرِ ذَلِكُمْ أَزْكَىٰ لَكُمْ وَأَطْهَرُ وَاللَّهُ يَعْلَمُ وَأَنتُمْ لَا تعلمون. وَإِذَا طَلَّقْتُمُ النِّسَاءَ فَبَلَّغْنَ أَجَلَهُنَّ فَلَا تَعْضُلُوهُنَّ أَن يَنكِحْنَ أَزْوَاجَهُنَّ إِذَا تَرَاضَوْا। अलाह साईं चए थो कि जॾहिं माई खे केरु तलाक ॾेई छॾियो ऐं हुनजूं 2 तलाकूं पूरियूं कोन थियूं आहिनि, उनखे तलाक ॾिनी वई आहे, त हू पंहिंजो वक़्तु पूरो करे वठे, इद्दत जो वक़्तु पूरो करे वठे ऐं हू जेको आहे हुनखे पोइ उन सॼे जेको हुनजो सॼा मामला पूरा करे वरिता, तलाक थी वई, हुननि जो जेको आहे इद्दत जो टाइम पूरो करे वरितो, त हाणे हुनखे फला तादुलुहुन, हिनखे रोको न कि ही पंहिंजे पुराणे मुड़ुस सां शादी करे जंहिंसां तलाक थी आहे, उहा छो त तलाक पूरी कंप्लीट कोन थी आहे ऐं अगरि हुनजो को ठाह थी थो वञे मुड़ुसां खे ॻाल्हि जेको आहे पाण में ठही था वञनि ज़ाल मुड़ुस, त हिननि खे शादी करण ते जेको आहे तव्हां हिननि खे रोकण जी कोशिश न करो। घणो करे इहो मायुनि जी तरफ़ थींदो आहे कि हुनजा भार या हुनजो पीउ जेको आहे उन्हनि खे रोकंदा आहिनि। इस्लाम जेको आहे नथो चाहे बेवा खे अकेलो छॾण जी तालीम कोन्हे का। बेवान जी बि अगरि हुननि जी शादी जी उमिरि आहे ऐं हू इलाही जेको आहे वॾी उमिरि में कोन पहुतल आहिनि ऐं हू शादी करणु चाहिनि थियूं ऐं को मर्द आहे जेको हुननि सां शादी करणु चाहे थो, त शादी करण खे वधीक बहितर सम्झियो वियो आहे, बजाए जे कि तव्हां जेको आहे पंहिंजे माशरे जे अंदरि जेको आहे बेवान खे छॾे ॾियो ईअं ई ऐं जेको आहे हुननि खे शादियुनि सां रोको। इन जी इस्लाम जेको आहे तालीम नथो ॾे। इस्लाम चाहे थो कि इंसान जा जेके जज़्बात आहिनि उन जो ख़्यालु रखियो वञे, जहिड़ा मर्दनि जा रखिया था वञनि तहिड़ा औरतुनि जा बि रखिया वञनि। त अलाह साईं चए थो फला तादुलुहुन ऐं यनकिहिन, अगरि हू पंहिंजे अज़वाजुहुन सां जेको आहे करे था वठनि, इज़ा तरादू, त अगरि हुननि में का रज़ामंदी थी बेनहुम बिल मारूफ, सुहिणे नमूने सां उन्हनि जे विच में का मामिलो तय थी थो वञे त उन्हनि खे ज़ालिक युअज़्ज़ु बिही। अलाह साईं चए थो इहा ई तव्हांखे वाज़ इहो थो ॾियां, तव्हांखे तलक़ीन इहा थो करां, तव्हांखे ॻाल्हि इहा तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि पियो करां। मन काना मिनकुम युमिनु, ऐं अलाह साईं चए थो ॻाल्हि केरु सम्झंदो? अलाह साईं जी ॻाल्हि रुगो उहो सम्झंदो जंहिंखे ईमान हूंदो अलाह में। जंहिंजो अलाह में ईमान कोन हूंदो, अलाह साईं जी ॻाल्हियुनि खे बि जेको आहे मज़ाक मश्करी करे खणंदो।
त अलाह साईं चए थो कि उहे माण्हू जेके ईमान रखण वारा आहिनि अलाह ते वल यौमिल आख़िर ऐं आख़िरत जे ॾींहं ते, के हुननि खे अलाह सां जेको आहे मुलाक़ात थियणी आहे, उते हिसाब किताब थियणो आहे। ज़ालिकुम अज़का लकुम, हुननि जे लाइ इहो बहितर आहे, तज़कियो हुननि जी रूह खे साफ़ करण जे लाइ, हुननि जे अमाल खे सुठो करण जे लाइ। अलाह साईं चए थो इहो जेको आहे हुननि खे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे। वतहरू, ऐं इहा पाकाई आहे, तहारत जेको आहे पाकाई खे चइबो आहे। वतहरू वल्लाहु यालमु व अंतुम ला तालमून, अलाह चए थो ॾिसो मूंखे ॻाल्हियुनि जी ख़बर आहे, तव्हांखे ॻाल्हियुनि जी कोन्हे ख़बर, तव्हांखे उन्हनि जो तव्हांजे फ़ैसिलनि जा तव्हांखे रिज़ल्ट्स कोन्हनि ख़बर कि तव्हां अॼु हीअ कंदा त हुनजे बदिले में छा थींदो। त अलाह चए थो तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि जी कोन्हे ख़बर, मूंखे ख़बर आहे, तंहिंजे करे तव्हांखे आउं इहा तलक़ीन थो करां कि अगरि पाण में हू ठही था वञनि ज़ालिमुर्स त हुननि खे पोइ रोकण जी कोशिश न करो। हाणे अचूं था आयत नंबर 233 ते। والوالدات يرضعن أولادهن حولين كاملين لمن أراد أن يتم الرضاعة وعلى المولود له رزقهن وكسوتهن بالمعروف لا تكلف نفس إلا وسعها لا تضار والدة بولدها ولا مولود له بولده وعلى الوارث مثل ذلك فإن أرادا فصالا عن تراض منهما وتشاور فلا جناح عليهما وإن أردتم أن تسترضعوا أولادكم فلا جناح عليكم إذا سلمتم ما آتيتم بالمعروف واتقوا الله واعلموا أن الله بما تعملون بصير. अलाह चए थो कि माऊं जेके आहिनि जेके ॿार ॼणनि थियूं, हाणे जीअं फ़र्ज़ करो कि तलाक थी ऐं हू पेट सां हुई ऐं हुनखे ॿारु थियो त हुनखे अलाह साईं चए थो कि हू 2 साल ताईं जेको आहे उहा खीर पियारणी। हुनजो जेको आहे इहो कामिलीन माना मुकमल कंदी, इहा शइ पूरी तरीक़े सां 2 साल जे लाइ अलाह साईं जेको आहे मशवरो ॾिनो आहे कि 2 साल जे लाइ हू पियारणी जेका पंहिंजे ॿार जो ख़्यालु करणु चाहे ऐं इहो जेको आहे खीर पियारण जो मामिलो पूरो करणु। लमन आरादा ऐं युतिम रिदात अलल मौलूदी लहू रिज़्क़ुहुन्न व किस्वतुहुन्न बिल मारूफ। त अलाह साईं पोइ चए थो हुनजो जेको अगरि हू इहो कंदी, मां खीर पियारंदी पंहिंजे ॿार खे ॼणे, उनजो जेको ख़र्चु हूंदो उहो सॼो जेको आहे मुड़ुस ते हूंदो, हुन ॿार जे पीउ ते हूंदो हुनजो ख़र्चु कि हू हुनखे खीर पियारे पई, हुनजो ख़्यालु रखे पई, त हुन माई जा जेके बि ख़र्चा हूंदा ऐं जेके बि हुनजा कपिड़े लटे जो ख़र्चो, खाधे पीते जो ख़र्चो, इहो जेको आहे मर्द जी ज़िमेदारी आहे। पंहिंजे हिसाब सां, ग़रीब आहे त पंहिंजे हिसाब किताब सां उहो कंदो ऐं केरु अमीर आहे त उहो पंहिंजे हिसाब किताब सां कंदो। ईअं कोन्हे कि को फिक्स अलाह साईं को रेट कोन ॾेई छॾियो आहे, पर अलाह साईं चयो कि अगरि तव्हांजे ॿार खे उहो खीर पियारे पई, मां अॼु ॼणियो आहे ऐं तव्हांजी तलाक थियण वारी त थी वई आहे, त पोइ जेको आहे उहो 2 साल ताईं जेको खीर पियारंदी त हुनजो सॼो ख़र्चो जेको आहे उहो तव्हांजे मथां हूंदो मुनासिब तरीक़े सां पंहिंजी वसत जे मुताबिक़। अलाह साईं चए थो ला तुकल्लिफ नफ्सन इल्ला वुसअहा ला तदारु वालिदतुम बिवलदिहा वला मौलूदु लहू बिवलदिही। अलाह चए थो अलाह साईं के माण्हू ते हुनजी वसत सां वधीक जेको आहे ॿार कोन थो विझे। हुनजी जेका वसत आहे, जेतिरी हुनजी पहुच आहे, हुन सां वधीक हुन ते ॿार न विझे। न माउनि खे घुरिजे कि हू के शइ में हुननि खे को नुक़सानु थी वञे ऐं न को ॿार जे ज़रिए जेको आहे हुन सां का नाइंसाफ़ी कई वञे, हुनखे जेको आहे हुनजो हक़ न ॾिनो वञे। ऐं जेको पीउ आहे उहो बि जेको आहे ॿार जे करे जेको आहे के ज़ुल्म में न फसी वियो, हुन सां अजाई सजाई ॻाल्हियूं घुरिजनि कि वधीक पैसा डिमांड कजनि, वधीक ख़र्चो डिमांड कजे जेको हुनजे वस खां ॿाहिरि हुजे।
त अलाह चए थो ॿार खे इस्तेमालु करे हिक ॿिए खे ब्लैकमेल न करो, हिक ॿिए खे जेको आहे प्रेशर में न आणो, ज़ोर में न आणो कि तव्हां जेको आहे हिक ॿिए खे जेको आहे को नुक़सान। वलिल वारिस मिथलु ज़ालिक फ़इन अरादा फ़िसालन। अलाह चए थो पीउ जी इहा ज़िमेदारी आहे जहिड़ी पीउ जी ज़िमेदारी हूंदी आहे, ठीकु आहे, जहिड़ी पीउ जी ज़िमेदारी हूंदी आहे त हू छो त हुनजो वारिस आहे, हुनजी औलाद आहे। ऐं अगरि ॿई ज़ाल मुड़ुस इहो मिली करे पाण में डिसाइड कनि त ही अलाह साईं ॿुधाए थो फला अंतरादिन मिनहुमा व तशावरु फला जुनाह, अगरि हू मशवरो करनि था त इन में को हर्ज कोन्हे को अलैहिमा व इन अरदतुम अन तस्तरदिउ औलादकुम फला जुनाह अलैकुम। त अलाह साईं चए थो कि इन में को बुराई कोन्हे कि अगरि ॿई ज़ाल मुड़ुस मिली करे इहो फ़ैसिलो कनि था कि ॿी के माई खे खीर पियारण जी ज़िमेदारी ॾिनी वञे ऐं उनखे उनजो ख़र्च पाणी ॾिनो वञे, अगरि हू रज़ामंदी सां, इहो ॻोठनि में इलाही थींदो हो कि ॿार के वटि ॼणियो आहे पोइ खीर पीअण जे लाइ हू ॿिए वटि चाहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि जॾहिं पैदा थिया हुआ त जेको आहे बीबी आमना जेको आहे वठी वई हुई, जेको सॉरी बीबी हलीमा जेका वठी वई हुई उनखे खीर पियारण जे लाइ, त इहो हिकिड़ो अहिड़ो रिवाज हो जेको असांजे ॻोठनि में असांखे नज़र अचे थो। त अलाह साईं पोइ अलाह साईं चए थो कि उन जो ख़र्चो, उन माई जो ख़र्चो जेको आहे उहो बि पीउ ते हूंदो ऐं इहा शइ थींदी माउ पीउ ॿिन्हिनि जे मशवरे सां, तशावुर अलाह साईं हिन में लिखी छॾियो आहे। औलाद फला जुनाह अलैकुम, त पोइ हुननि ते इन ॻाल्हि जो को गुनाह कोन्हे को इन्हनि माउ पीउनि जे मथां। ऐं पोइ अलाह साईं चए थो अॻियां हली करे फला जुनाह अलैकुम इज़ा सलमतुम मा आतैतुम बिल मारूफ वत्तकुल्लाह वअलमू अन्नल्लाह बिमा तामलून बसीर। अलाह चए थो जेको आहे अगरि तव्हां हुनखे मुनासिब ख़र्च ॾियो पिया जंहिंसां जेको खीर पियारण जो ज़िमो खणे पई, त पोइ जेको आहे अलाह साईं चए थो कि तव्हां ते हिन ॻाल्हि जो को गुनाह कोन्हे को। ऐं अलाह साईं इहो बि चए थो कि अलाह साईं सां डिॼो, अलाह साईं सुहिणे नमूने सां हुनखे पैसा ॾियो, हुनजो जेको ख़र्चु आहे उहो ॾियो, पोइ वत्तकुल्लाह, अलाह साईं जो तक़वा रखो, अलाह साईं सां डिॼो ऐं कंहिंसां नाइंसाफ़ी न करो। वअलमू, ऐं ॼाणी वठो, सम्झी वठो, इन्नल्लाह बिमा तामलून बसीर, जेको कुझु तव्हां करो था अलाह साईं उन सभु शइ खे ॾिसे थो। बसीर माना ॾिसणु, त अलाह साईं चए थो कि हर शइ खे आउं ॾिसां थो, त कंहिंसां का नाइंसाफ़ी न थियणु घुरिजे हिन किसे में। والذين يتوفون منكم ويذرون أزواجا يتربصن بأنفسهن 4 أشهر وعشرا فإذا بلغن أجلهن فلا جناح عليكم فيما فعلن في أنفسهن بالمعروف والله بما تعملون خبير। ऐं अलाह चए थो केरु अगरि गुज़ारे थो वञे, ठीकु आहे, ऐं पंहिंजी ज़ाल जेको आहे पुठियां छॾे थो वञे, त पोइ हुननि खे घुरिजे कि हू 4 महीना 4 अशहर 4 महीना जेको आहे उहो इद्दत करनि। ऐं जॾहिं हू पंहिंजी इद्दत पूरी करे वठनि, अलाह साईं अॻियां चए थो फ़इज़ा बल्लग़ना अजलहुन्ना, जॾहिं हू पंहिंजी इद्दत पूरी करे वठनि, अजल पंहिंजो जेको टाइम मुक़ररो उहो पूरो करे, फला जुनाह, पोइ उन्हनि ते का गुनाह कोन्हे, अलैकुम फीमा फ़अल्ना फी अनफुसिहिन्ना बिल मारूफ, त पोइ उन्हनि ते जेको आहे को गुनाह कोन्हे, को उन्हनि ते तव्हां ॾोह कोन ॾींदा कि हू पंहिंजे लाइ कहिड़े क़िस्म जो बि फ़ैसिलो कनि। मायुनि खे पंहिंजे लाइ फ़ैसिलो करण जी इजाज़त आहे, जीअं मर्दनि खे इजाज़त आहे उहे मायुनि खे बि इजाज़त आहे कि अगरि केरु गुज़ारे वियो आहे, हुनजी हुन इद्दत काटे वरिती 4 महीना जी, पंहिंजो इद्दत करे, हाणे हू शादी करणु थी चाहे, पंहिंजे माइटनि में थी रहणु चाहे, जेको करणु चाहे थी, उहा उनखे इजाज़त आहे। फला जुनाह अलैकुम, उन्हनि ते को इन ॻाल्हि जो ॾोह कोन्हे को। फीमा फ़अल्ना फी अनफुसिहिन्ना, पोइ हू पंहिंजे लाइ कहिड़े क़िस्म जो बि जेको आहे अनफुसिहिन्ना पंहिंजे लाइ जहिड़ो बि फ़ैसिलो कनि बिल मारूफ, सुहिणे नमूने सां, बिल मारूफ माना
ऊंचे तरीक़े सां सुहिणे तरीक़े सां पंहिंजे लाइ जेको बि फ़ैसिलो कनि। वल्लाहु बिमा तामलून ख़बीर, अलाह साईं चए थो कि मूंखे हर तव्हांजे अमल जी जेको आहे ख़बर रहे थी ऐं पूरी तरीक़े सां ॼाणा थो तव्हां छा करो था छा नथा करो। ولا جناح عليكم فيما عرضتم به من خطبة النساء أو أكننتم في أنفسكم علم الله أنكم ستذكرونهن ولكن لا تواعدوهن سرا إلا أن تقولوا قولا معروفا ولا تعزموا عقدة النكاح حتى يبلغ الكتاب أجله واعلموا أن الله يعلم ما في أنفسكم فاحذروه واعلموا أن الله غفور حليم. हाणे अचूं था आयत नंबर 235 ते। हाणे हिते तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ इन्हनि आयतनि में अगरि तव्हां गौर कंदा त फला जुनाह वला जुनाह, जुनाह मतिलबु इनखे चइबो आहे त का उन ते को इन ॻाल्हि जो को ॾोह कोन्हे या को गुनाह कोन्हे या का बुरी ॻाल्हि कान्हे की अगरि हू ईअं कनि त अलाह बार बार इहो ॿुधाए थो की मायुनि खे जेको आहे पंहिंजो मिल्कियत न सम्झो, हुननि जा हुकूक आहिनि, हू अगरि ईअं कनि थियूं, अगरि फ़र्ज़ु करो कंहिंजो इहो मुड़ुसु गुज़ारे वियो, उन 4 महीने जी इद्दत पूरी कई, हाणे हुनखां पोइ अगरि हुनखे को मर्द मिले थो जंहिंसां उहो शादी करणु चाहे थी या कुझु शादी जो पैगाम हुन वटि अचे थो ऐं हू शादी करणु चाहे थी त इहो बिल्कुलु जेको आहे एक्सेप्टेबल ॻाल्हि आहे, इहा इस्लाम जे मुताबिक़ बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इन में को केरु रोक टोक कर भार ऐं ॿिया जेके पीउ ऐं जेके मिट माइट आहिनि पोइ छा इज़त रहंदी, न इन में इज़त जो मामिलो कोन्हे, हुनखे हुकूक आहिनि, हू हिकिड़ी इंसान आहिनि, सभु औरतूं बि मर्द बि, ऐं असांजा जज़्बात था हुजनि ऐं ज़िंदगी अलाह साईं जेका दुनिया जी ज़िंदगी असांखे हिकु दफ़े जे लाइ ॾिनी आहे, असांखे उहा ज़िंदगी अलाह जे अहकामात जे मुताबिक़ गुज़ारणु घुरिजे। इहे पंहिंजा जेके नवां शयूं असां कढे वठंदा आहियूं, अरे हिन में इज़त कोन थींदी, हिन में बेइज़ती थींदी, माण्हू छा चवंदा, वॾी ॻाल्हि हूंदी आहे ॻोठनि में, माण्हू छा चवंदा, ऐं माण्हू छा बि चवनि, तव्हांखे माण्हुनि जी परवाह कोन्हे करणी, तव्हांखे अल्लाह सुब्हानहु व तआला जी जेको आहे सोच रखणी आहे कि अल्लाह छा थो चए, अल्लाह कहिड़ी शइ में राज़ी आहे। हलो हाणे आयत आहे 235, इहा अॼु जी आख़िरी आयत आहे। वला जुनाह अलैकुम फीमा अरदतुम बिही, अल्लाह चए थो वरी सां कि तव्हां ते को ॾोह कोन्हे के ॻाल्हि जो कि अगरि तव्हां जेको आहे कि माई खे जेको आहे शादी जो अर्ज़ी मोकिलो। मिन ख़ितबत निसा ओ अकनंतुम फी अनफुसिकुम अलिमुल्लाहु अन्नकुम सतज़क्करूनहुन्न वलाकिन ला तुआइदुहुन्न सिर्रन इला अन तक़ूलु क़ौलन मारूफा। हाणे अल्लाह चए थो कि हिननि ते को ॾोह कोन्हे, मायुनि ते को ॾोह कोन्हे कि अगरि हू उन्हनि खे शादी जो जेको आहे पैगाम मोकिलनि, लिखी करे मोकिलनि, पंहिंजे अंदरि रखी करे जेको आहे इहो उन्हनि खे न करणु घुरिजे। अल्लाह चए थो मूंखे त ख़बर आहे कि तव्हांजे दिलनि ऐं दिमाग़ में छा आहे, अगरि केरु शादी करणु चाहे थी पर हू जेको आहे अंदरि रखी करे वेठी आहे त अल्लाह साईं चए थो अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का जेको आहे तोखे पैगाम मोकिलणु घुरिजे या छा, ऐं जेको आहे का हिन में बुराई कान्हे का। ऐं अल्लाह साईं मर्दनि खे चए थो कि ॾिसो कूड़ा वादा न करो मायुनि सां, शादी जो वादो करे हुननि खे जेको आहे तव्हां हुन में जेको आहे किनी नियत का रखी वेठा हुजो या कंहिंखे आसिरे में रखणु जेको आहे, इहो पाकिस्तान जी सोसाइटी में थिए थो। ऐं जॾहिं असां हुआसीं पंहिंजी स्कूल कॉलेजनि जे ज़माने में त इन तरीक़े जी ख़बरूं असांखे ॿुधण में ईंदियूं हुयूं कि छोकिरियुनि खे मासूम हुजनि थियूं, मायुनि खे आसरा ॾेई कि आउं तोसां शादी कंदसि, पर हुन सां गॾु घुमणु फिरणु, हुन सां गॾु खाइणु पीअणु। त अल्लाह साईं चए थो कि इहे शयूं न करो कि तव्हां लिकी छुपी जेको आहे उन्हनि खे कूड़ा आसरा जेको आहे ॾेई करे जेको आहे हुन सां कूड़ा वादा करे ऐं हुन सां लिकी जेको आहे मिलणु न, जेको करिणो आहे खुलेआम करो, उन्हनि खे जेको आहे मोकिलो पैगाम
शादी जो ऐं जेको आहे सुहिणे नमूने सां इस्लामी तरीक़े सां पंहिंजो जेको आहे रिश्तो रखो मर्द ऐं माई वारो। अलाह चए थो मूंखे सभु ख़बर आहे तव्हांजे ज़हननि में छा आहे, ऐं हुन सां जेको आहे कूड़ा जेको आहे इहे वादा न करो, बल्कि हुन सां सची ॻाल्हि करो मायुनि सां। इहो मर्दनि खे चयो पियो वञे ऐं इहो औरतुनि जे लाइ बि इहो ई सबक़ु आहे। ऐं शादी जे लाइ अलाह साईं चए थो त वादुहुन्न सिरन इला अन तक़ूलू क़ौलन मारूफन वला तअदिमू उक़दतन निकाह हत्ता यबलुगुल किताबु अजलहु वअलमू अन्नल्लाह यअलमु मा फी अनफुसिकुम फहज़रू वअलमू अन्नल्लाह गफूरुर हलीम। हर आयत जे आख़िर में अलाह साईं वार्निंग थो ॾे कि ॾिसो मूंखे हर शइ जो इल्मु आहे, ऐं हर शइ खे ॾिसां थो, त माना जेके ॻाल्हियूं आउं करां पियो इन खे सीरियसली वठो, हिननि ते गौर करो, हिननि खे सम्झो, हिननि खे सच सम्झो। ऐं तव्हां सम्झंदा हूंदा बसि ईअं ॻाल्हियूं जेको आहे उहो तव्हांखे ॿुधाइण जो मूंखे को शौक़ु कोन्हे, को अलाह साईं चए थो तव्हांखे ईअं कोन मूं ईअं क़ुर मोकिलियो आहे ताकी तव्हां इन ते अमल करे सघो ऐं जेको आहे इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झो। ऐं तव्हांखे आउं ॿुधायां पियो कि मुंहिंजो सभु कुझु इहो मुंहिंजी नज़र में आहे। अलाह साईं चए थो शादी जो नई शादी जो तेसिताईं तव्हां न करो निकाह, नई शादी जो निकाह न करो। इमरान ख़ान जे केस में मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी का शइ इस्तेमालु कई हुई उनजे ख़िलाफ़ शायदि मौलवियुनि हुते पाकिस्तान में, पर अलाह साईं चए थो कि शादी जो जेको आहे तव्हां नओं निकाह तेसिताईं न करो जेसिताईं पुठिएं निकाह जेको ख़तमु थियो आहे, कंहिंजे मरण जे करे ख़तमु थियो आहे या तलाक जे करे ख़तमु थियो आहे, उन जो इद्दत पूरी न थी वई हुजे। इद्दत पूरी थियण खां पोइ नई शादी ॻाल्हि थियणु घुरिजे। इहो इद्दत जो जेको मामिलो आहे अलाह साईं जेको आहे इन ते इलाही ज़ोर रखियो आहे ऐं मुख़्तलिफ़ कंडीशन्स में अलाह साईं मुख़्तलिफ़ इद्दत जा जो अरसो ॾिनो आहे, किथे 3 महीना आहे, किथे 4 महीना आहे, पर उहो उन जे लाइ तव्हां फ़क़ीह हज़रात सां जेको आहे पुछा करो कि छा थींदो आहे। पर जेसिताईं इद्दत जो वक़्तु पूरो कोन थी वियो आहे तेसिताईं जेको आहे तव्हां नई शादी न करो। हत्ता यबलुगुल किताबु अजलहु, जेसिताईं तव्हां हुते न पुॼी वञो कि हू पुठियों जेको इद्दत वारो मामिलो आहे उहो पूरो न थी वञे, तेसिताईं वालमू अन्नल्लाह यअलमु मा फी अनफुसिकुम। अलाह चए थो कि ॼाणी वठो। वालमु जो मतिलबु आहे सम्झी वठो, ॼाणी वठो त अलाह खे जेको आहे इल्मु आहे माफ़ी अनफुसिकुम, जेको कुझु तव्हांजे अंदरि आहे, तव्हांजे नफ़्स जे अंदरि जेके ॻाल्हियूं लिकल आहिनि जेके तव्हां ज़बान ते कोन आंदियूं आहिनि, ॿियनि माण्हुनि खे कोन, अलाह साईं चए थो मूंखे फ़हज़रू आलमु, ऐं जेको बि तव्हां जेको शयूं ऐं अमल सोचो था उहे मूंखे आलमु, ऐं वरी सां चए थो ॼाणे वठो अन्नल्लाह गफ़ूरुन हलीम, तव्हांजी जेके नंढी सढियूं ग़लतियूं हुजनि थियूं अलाह साईं माफ़ करे थो। उहो गफ़ूर आहे, हलीम आहे, हलीम हिल्म वारो, प्यार वारो, मोहब्बत वारो, सॉफ्टनेस बिल्कुलु नरम। अलाह साईं तव्हां सां इलाही नरमी करे थो जेको आहे, ऐं हुनजो जेको हिल्म जेको आहे उहो तव्हां सां इलाही नरमी करे थो। अॼु असां हिते ख़तमु था करूं। हाणे इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं पियूं अचनि जेके सोसाइटी जे बारे में आहिनि, फैमिली जे बारे में आहिनि। अलाह साईं असांखे सेखारण जी कोशिशि पियो करे। पुठियुनि क़ौमनि जेको आहे उहे इन्हनि शयुनि में जेको आहे अलाह साईं जी जेको आहे चइण जी पाबंदी कोन कई, हुन अलाह साईं जी ॻाल्हि कोन ॿुधी। पोइ अलाह साईं जेको आहे इहो बार बार सम्झाए थो इंसाननि खे। अॼु बि जेको आहे कई इंसान आहिनि जेके अलाह साईं जे लफ़्ज़नि खे उहो वज़न नथा ॾियनि जेको ॾियणु घुरिजे। हालांकि सोचियो वञे त हमेशह जी ज़िंदगी जेका आहे आख़िरत जी ज़िंदगी आहे, ऐं अलाह साईं वटि असां जॾहिं पुॼंदासीं त छा जवाबु ॾींदासीं कि असां तुंहिंजी किताब में पढ़ियोसीं बि, सम्झियोसीं बि, ऐं पोइ वरी कोन मञियोसीं तुंहिंजी ॻाल्हि खे। त सोचो उन ॾींहुं पोइ इन्हनि ॻाल्हियुनि जो छा इन जो नतीजो निकिरंदो। अलाह साईं जे अहकामात जे असांखे पाबंदी करणु घुरिजे, अलाह साईं जो ॿुधायल शयुनि ते असांखे जेको आहे अमल करणु घुरिजे, ऐं अलाह साईं असांखे उन्हनि मां करे जेके क़ुर शरीफ़ खे रुॻो ॿुधनि कोन था बल्कि सम्झनि बि था ऐं पंहिंजी ज़िंदगियुनि में क़ुर जे तालीमात खे आणे करे पंहिंजी ज़िंदगियुनि खे ऐं पंहिंजी माशरे जी भलाई खे जेको आहे मुमकिन कनि था। इन सां गॾु इजाज़त थो वठां। इंशाअल्लाह नेक्स्ट रुकू जेको आहे पढ़ंदासीं 108 पंहिंजो 31 रुकू पढ़ंदासीं, ऐं उहो आयत नंबर 236 खां शुरू थींदो। त नेक्स्ट वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थींदी। उनमें बिस्मिल्लाह रहमान रहीम वल असर
इन्नल इंसान लफी खुसर इल्ला लदीना आमनु व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाह खैर।